केमिस्ट्री क्लास ॾहों बाब पहिरियों सबक ॾहों हिस्सो ॿियो MCQs ऐं केमिस्ट्री उस्ताद नदीला चन्ना ऐं सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे सेक्शन ए MCQs ऐं हुनजो असां हिस्सो ॿियो हिन पंहिंजे वीडियो लेक्चर में कवर कंदासीं। MCQs जे वीडियो लेक्चर पहिरें में असां 5 सवाल हल कया हुआसीं। हाणे वरी जेके रहियल 5 सवाल आहिनि उहे असां हिन में मुकमल कंदासीं। सवाल नंबर 6 आहे द यूनिट ऑफ Kc फॉर रिएक्शन 1 mole of nitrogen reacts with 1 mole of molecular oxygen and produces 2 moles of nitrogen monoxide. असां वटि हिकिड़ो कीमियाई अमल आहे। नाइट्रोजन गैस जो हिकिड़ो मोल ऑक्सीजन गैस जे हिकिड़े मोल सां रिएक्शन करे थो ऐं नाइट्रोजन मोनोऑक्साइड जा 2 मोल तैयार थियनि था। हाणे चए थो त हिन कीमियाई अमल जे लाइ इक्विलिब्रियम कांस्टेंट जो यूनिट कहिड़ो थींदो। ए आहे मोल पर डीएम क्यूब, बी आहे मोल रेज़ पावर -2 पर डीएम रेज़ पावर 6, सी आहे मोल इनवर्स 1 पर डीएम क्यूब या डी आहे नो यूनिट। हाणे यूनिट मालूम करण जे लाइ असांखे मालूम आहे त प्रोडक्ट ऐं रिएक्टेंट जे पासे ॾांहुं नंबर ऑफ जेके मोल्स आहिनि उन्हनि जी असां कंपेरिज़न कंदा आहियूं। जेकॾहिं ॿिन्ही पासनि ॾांहुं नंबर ऑफ मोल्स बराबरि आहिनि त उहे नंबर ऑफ मोल्स बराबरि हुजण जे करे हिक ॿिए खे कटे छॾींदा ऐं असां वटि जेको यूनिट आहे उहो को बि न बचंदो। पर जेकॾहिं कंहिं पासे ॾांहुं नंबर ऑफ मोल्स बचनि था त उन लिहाज़ खां असांजो पोइ वरी कंसंट्रेशन जो यूनिट पिणु ठहंदो आहे। तंहिंजे करे असां ॾिसूं था त हिते असांजो नाइट्रोजन जो हिकिड़ो मोल आहे, ऑक्सीजन जो बि हिकिड़ो ई मोल आहे। तंहिंजे करे हेॾा थियो 1 + 1 यानी हेॾा 2, हेॾा 2 मोल आहिनि नाइट्रोजन मोनोऑक्साइड जा त हेॾा बि 2 थिया। तंहिंजे करे ॿिन्ही पासनि ॾांहुं जॾहिं नंबर ऑफ मोल्स बराबरि आहिनि त उहे हिक ॿिए खे कटे छॾींदा ऐं असांजो जेको ऑप्शन आहे त इन रिएक्शन जे लाइ कहिड़ो यूनिट थींदो त जवाबु सही आहे नो यूनिट। नाइट्रोजन ऑक्सीजन पाण में मिली करे नाइट्रोजन मोनोऑक्साइड ठाहिनि था त उनखे को बि यूनिट कोन हूंदो छो त ॿिन्ही पासे नंबर ऑफ मोल्स बराबरि आहिनि। सवाल नंबर 7 आहे द सिस्टम इज स्टेबल इन इक्विलिब्रियम व्हेन रद्द अमल जो तवाज़ुन मुस्तहकम थींदो जॾहिं ए QC रिएक्शन कोशेंट इज इक्वल टू इक्विलिब्रियम कांस्टेंट, बी reaction quotient is greater than equilibrium constant, C reaction quotient is smaller than equilibrium constant, D none of these। असां वटि टियों जवाबु आहे, चोथों जवाबु आहे त इन्हनि मंझां को बि ऑप्शन न, पर इन्हनि टिनी मां को न को ऑप्शन आहे। त यानी असांजो सिस्टम जेको आहे यानी असांजो कीमियाई अमल जेको आहे उहो तॾहिं तवाज़ुन में मुस्तहकम थींदो जॾहिं मिसाल जे तौर ते जेकॾहिं QC वॾो आहे KC खां त छा थींदो असांजो जेको कीमियाई अमल आहे उहो रिवर्स डायरेक्शन में हलंदो, बैकवर्ड डायरेक्शन में हलंदो आहे। यानी हिते असांजो तवाज़ुन अञा क़ाइमु न थियो आहे, कीमियाई अमल जेको आहे उहो रिवर्स डायरेक्शन में मूव कंदो। पर वरी जेकॾहिं असां ॿियो खणूं ऑप्शन QC लेसर हुजे KC खां यानी सी वारो ऑप्शन आहे त फॉरवर्ड डायरेक्शन में असांजो कीमियाई अमल जेको आहे उहो मूव कंदो, रिएक्टेंट्स जेके आहिनि उहे प्रोडक्ट्स ठहण ॾांहुं वेंदा। पर जेकॾहिं असां ए वारो ऑप्शन खणूं था QC बराबरि आहे असांजो KC जे ॿई बराबरि थी विया त यानी हाणे असांजो जेको इक्विलिब्रियम स्टेट आहे उहा हासिल थी वई आहे। तव्हांखे यादि हूंदो असां पंहिंजे हिकिड़े वीडियो लेक्चर में ज़िक्र कयो होसीं त जेकॾहिं KC जो वैल्यू 57 आहे ऐं QC जो वैल्यू 8 आहे त यानी तॾहिं बि तवाज़ुन हासिल न थियो आहे। QC जो वैल्यू जेकॾहिं 80 आहे तॾहिं बि तवाज़ुन हासिल न थियो आहे। पर जेकॾहिं QC जो वैल्यू बि 57 हुजे KC जो बि 57 हुजे ॿई बराबरि आहिनि त यानी असांजो सिस्टम जेको आहे उहो इक्विलिब्रियम में स्टेबल आहे। तंहिंजे करे सही असांजो ऑप्शन आहे ए। जॾहिं रिएक्शन कोशेंट जो मुल्ह इक्विलिब्रियम कांस्टेंट मुल्ह बराबरि हुजे त तवाज़ुन हासिल थी चुको हूंदो आहे। सवाल नंबर 8 आहे QC कैन बी डिफाइंड एज रिएक्शन कोशेंट जी वसफ़ छा आहे। ए रेशियो ऑफ प्रोडक्ट एंड रिएक्टेंट्स, प्रोडक्ट्स ऐं रिएक्टेंट्स जो रेशियो। इहो बिल्कुलु सही आहे पर इहा इंतिहाई खुटल ॻाल्हि आहे। प्रोडक्ट ऐं रिएक्टेंट्स जो रेशियो त हूंदो आहे पर उन में अञा खोड़ सारा ॿिया एलिमेंट्स आहिनि जेके खुटल आहिनि। बी आहे रेशियो ऑफ देयर मोलर कंसंट्रेशन एट स्पेसिफिक टाइम, प्रोडक्ट ऐं रिएक्टेंट्स जो रेशियो कंहिं ख़ासि वक़्त वारी ॻाल्हि बि ठीकु आहे पर सिर्फ़ु प्रोडक्ट ऐं रिएक्टेंट्स जी मोलर कंसंट्रेशन जो रेशियो कोन हूंदो आहे। नंबर सी रेशियो ऑफ मोलर कंसंट्रेशन ऑफ प्रोडक्ट एंड मोलर वॉल्यूम ऑफ रिएक्टेंट्स। हाणे हिन में यूनिट ई तब्दील थी वियो।
असां मोलर कंसंट्रेशन पढ़ियो आहे, मोलर वॉल्यूम असां कोन पढ़ियो आहे, तंहिंजे करे सी खे असां छॾियूं था। डी आहे रेशियो ऑफ मोलर कंसंट्रेशन ऑफ प्रोडक्ट एंड रिएक्टेंट्स रेज़ टू द पावर ऑफ कोएफिशिएंट्स। ही वारी असांजी जेका वसफ आहे उहा सही आहे। क्यू सी छा हूंदो आहे, रेशियो हूंदो आहे प्रोडक्ट ऐं रिएक्टेंट जी मोलर कंसंट्रेशन खे, जिन खे असां उन्हनि जे पावर्स खे कोएफिशिएंट जी सूरत में लिखंदा आहियूं। तव्हांखे यादि हूंदो असां क्यू सी जी वसफ इहा लिखी हुईसीं त क्यू सी इज़ इक्वल टू, जेकॾहिं मथियों असां कीमयाल था खणूं, जेको आहे molar concentration of A reacts with molar concentration of B and produces molar concentration of C and molar concentration of D, त QC बराबर छा थी वेंदो, प्रोडक्ट जेका आहे उन्हनि जी जेके नंबर ऑफ मोल्स आहिनि उहे रेज़ पावर में असां लिखंदासीं, मोलर कंसंट्रेशन ऑफ C रेज़ पावर C ई वारो, मोलर कंसंट्रेशन ऑफ D रेज़ पावर D, प्रोडक्ट कंप्लीट थी वई, डिवाइडेड बाय मोलर कंसंट्रेशन ऑफ A रेज़ पावर A ऐं मोलर कंसंट्रेशन ऑफ B रेज़ पावर B। हाणे हिते ॾिसो त तव्हांखे मोलर कंसंट्रेशन्स ऑफ प्रोडक्ट्स ऐं मोलर कंसंट्रेशन ऑफ रिएक्टेंट्स नज़र ईंदियूं, पर उन्हनि जा जेके कोएफिशिएंट्स आहिनि उन्हनि खे असां रेज़ पावर जी सूरत में लिखियो आहे, तंहिंजे करे डी ऑप्शन जेको आहे उहो असांजे रिएक्शन कोएफिशिएंट जी सही वसफ आहे। सवाल नंबर 9 आहे विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेजेंट्स बैकवर्ड रिएक्शन। ही असांखे तस्वीरूं ॾिनल आहिनि, इन्हनि तस्वीरुनि खे ॾिसी करे हेॾां असांखे जवाबु चूंडणो आहे त कहिड़ी जेका तस्वीर आहे उहा बैकवर्ड रिएक्शन खे ज़ाहिर करे थी। हाणे ॾिसो त ही वारो पासो जेको आहे उहो असांजो लेफ्ट साइड वारो रिएक्टेंट आहिनि ऐं ही असांजी प्रोडक्ट आहे, यानी ॻाढ़ा जेके हिते असांखे शयूं ॾेखारियल आहिनि ॻाढ़ियूं, उहे रिएक्टेंट्स खे ज़ाहिर कनि थियूं ऐं जेके ब्लू आहिनि उहे असांखे प्रोडक्ट खे ज़ाहिर कनि थियूं। हाणे हिते ॾिसो त प्रोडक्ट जो जेको मिक़दार आहे उहो कुझु क़दुरु वधीक आहे, ऐं वरी हिन में ॾिसो त तव्हांजो रिएक्टेंट जो मिक़दार जेको आहे उहो वधीक आहे। हिते वरी ॾिसो तव्हां त वरी प्रोडक्ट ॻाढ़े में आहे त हिते ॻाढ़े जो जेको मिक़दार आहे उहो वधीक आहे, तंहिंजे करे हाणे असां ॾिसंदासीं त जंहिंमें प्रोडक्ट जेका आहे उहा वधीक हूंदी त उहो रिएक्शन जेको आहे उन में स्पीड छा जी थींदी, बैकवर्ड रिएक्शन जी वधीक थींदी, त जीअं असांजा रिएक्टेंट ठहनि। तव्हांखे यादि हूंदो त असां पढ़ियो होसीं त जेॾी महिल जो रिएक्शन असां शुरू कंदा आहियूं त पहिरियां रिएक्टेंट जो मिक़दार जो वधीक हूंदो आहे त फॉरवर्ड रिएक्शन जी स्पीड घणी हूंदी आहे। हाणे जॾहिं वरी प्रोडक्ट घणी आहे त सम्झो त बैकवर्ड रिएक्शन जेको आहे उहो फेवर थींदो, तंहिंजे करे ॾिसो त प्रोडक्ट कंहिं में वधीक आहे, ए में वधीक आहे, वन में वधीक आहे। वन में बि असांखे ॿई जेके आहिनि उहे कंपेरेबल लॻनि था, हिक ॿिए जे वेझो आहिनि, तंहिंजे करे हिनखे बि छॾियूंसि था। असां वटि ॿियो आहे बी ऑप्शन आहे, उन में त रिएक्टेंट तमामु घणो आहे, हिन में त फॉरवर्ड रिएक्शन थींदो, छो त रिएक्टेंट घणो हूंदो त उहो वञी करे प्रोडक्ट ठाहिण ते ज़ोर ॾींदो। सी टियों जेको आहे असांजे लाइ उहो ऑप्शन वधीक सुटेबल आहे, घणे में घणो मिक़दार प्रोडक्ट जो आहे, रेड जेके डाट्स आहिनि उहे घणा आहिनि, तंहिंजे करे इहो छा थींदो त हाणे प्रोडक्ट जो घणी हूंदी त उहा फॉरवर्ड बैकवर्ड मूव कंदी त जीअं रिएक्टेंट्स में तब्दील थिए, तंहिंजे करे टियों ऑप्शन जेकॾहिं हिते किथे मौजूदु आहे त उहो असांजो सही जवाबु हूंदो। ए आहे 1 ऐं 2, यानी पहिरियों ऐं ॿियो, इहो ग़लति आहे। नंबर बी आहे 2 ऐं 3, छा ॿियो ऐं टियों सही आहे, न, ही वारो जेको आहे इंतिहाई ग़लति आहे, तंहिंजे करे ही बि ऑप्शन सही न आहे। सी आहे 2 ओनली, 2 ओनली त आहे ई कोन। डी आहे 3 ओनली, सही जवाबु आहे असांजो 3 ओनली। डी ऑप्शन सही आहे, प्रोडक्ट तमामु घणी आहे, तंहिंजे करे छा थींदो त इहो असांजो हाणे पोइते बैकवर्ड वेंदो, त जीअं प्रोडक्ट जेका आहे उहा तमामु घणी ठही सघे। असां वटि सवाल नंबर 9 आहे द वैल्यू ऑफ केसी इंक्रीजेस व्हेन इक्विलिब्रियम कांस्टेंट जो मिक़दार वधंदो जॾहिं प्रोडक्ट घटि हुजे, प्रोडक्ट जो मोलर कंसंट्रेशन वधीक हुजे। वॾी डिंगी असां मोलर कंसंट्रेशन खे ज़ाहिर करण लाइ लिखंदा आहियूं, तंहिंजे करे ए खे पढ़ंदासीं मोलर कंसंट्रेशन ऑफ प्रोडक्ट इज़ लेस, मोलर कंसंट्रेशन ऑफ प्रोडक्ट इज़ मोर, मोलर कंसंट्रेशन ऑफ रिएक्टेंट इज़ मोर, मोलर कंसंट्रेशन ऑफ रिएक्टेंट इज़ इक्वल टू मोलर कंसंट्रेशन ऑफ प्रोडक्ट। केसी जी क़ीमत तॾहिं वॾी हूंदी आहे, वैल्यू तॾहिं वॾो हूंदो आहे जॾहिं, हाणे केसी जो वैल्यू तॾहिं वधीक हूंदो जॾहिं प्रोडक्ट जेका आहे वधीक हूंदी। तव्हांखे यादि हूंदो त केसी जो असां इज़हार लिखंदा आहियूं, उन में छा हूंदो आहे त प्रोडक्ट बराबरि थी वेंदी आहे डिवाइडेड बाय रिएक्टेंट्स, तंहिंजे करे असां जेकॾहिं के सी लिखूं था, के बराबरि थी वेंदो प्रोडक्ट डिवाइडेड बाय रिएक्टेंट्स। हाणे जॾहिं प्रोडक्ट जो वैल्यू तमामु घणो हुजे ऐं रिएक्टेंट जो वैल्यू घटि हुजे, फॉर एग्जांपल प्रोडक्ट जो वैल्यू आहे 1000 ऐं रिएक्टेंट जो वैल्यू आहे 10,
त तव्हां ॿुधायो त हाणे जवाबु वॾो ईंदो या नंढो ईंदो? लाज़मी तौर ते जवाबु असांजो वॾो ईंदो, छो त प्रोडक्ट जेका आहे उहा तमामु घणी आहे। हाणे 10 जो खोड़ो हणो 1000 ते त 100 दफ़ा वेंदो, याने प्रोडक्ट वॾी आहे त के सी जो वैल्यू पिणु वॾो ईंदो। तंहिंजे करे असां मथे हाणे जवाबु खणो वञी त असांजो सही जवाबु थी वेंदो बी, when product is more। के सी जो वैल्यू कॾहिं वधीक हूंदो? जॾहिं प्रोडक्ट असांजी वधीक हूंदी। अहिड़ा ई सवाल नंबर 10 सां गॾु असांजो लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए वीडियो लेक्चर सां गॾु।